मेहमान आ साईं असां टाइम ॾियो मुंहिंजो नंढो भाउ आहे अल्लाह चए थो त घबराए न माण्हुनि जी मुखालिफ़त खां नतीजो मुंहिंजे हथ में आहे अल्लाह चए थो जंहिंखे इज़त मां ॾियां जंहिंखे ज़िलत मां ॾियां काइनात गॾु थी करे कंहिंखे ज़लील नथी करे सघे जेसीं ताईं मां हुनखे इज़त ॾिनी आहे ऐं काइनात तेसीं ताईं हुनखे ज़लील नथी करे सघे जेसीं ताईं मां इज़त ॾिनी ऐं जंहिंखे मां ज़लील कयां काइनात वारा चापलूसी करनि तॾहिं बि इज़त वारो थींदो ई कोन चवनि था साईं तख़्त त हुननि वटि आहे ताज हुननि वटि आहे अल्लाह चए थो परेशान न थी इज़त ज़िलत जो मयार पैसो न रखियो आहे मारिफत रखी आहे अल्लाह चए थो वतो इज़्ज़ो मन तशा वतो ज़िल्लो मन तशा तख़्त ते वेहण वारनि खे लानती बणायो ज़मीन ते वेहण वारनि खे अलैहि सलाम बणायो हैदरी ये न गदीरी बणजी हैदरी सलवात पर मोहम्मद वाले में लवार सही भलन कपड़न वारो थी सके तो इमाम के न वणे फाटल कपड़न वारो इमाम के वणी वणे हारून रशीद इमाम के कोन वणंदो तवजो आहे जाने बहलूल जा लचा फाटल लेकिन मौला जन चवन था त ही त असां जो शियो आहे एड़ो शियो आहे जो हितां जी शइ उतां जी शइ हिते पे विराए तवजो करो माना इज्जत ऐं ज़िलत के ॾींदो आहे अल्लाह ॾींदो आहे न कंहिंजे भलन लटन ते आहे न कंहिंजे पेचारो ते आहे न कंहिंजे पराडो ते आहे अल्लाह चए थो इज्जत बि मां ॾियां ज़िलत बि मां ॾियां मालिक तो जो जेके इज्जत वारो बणायो आहे कुछ त फज़ीलत रखी हूंदई अल्लाह चए थो ॾिसो मां ख़लीफ़ो बणायो आदम खे त काइनात खे झुकायो आहे अल्लाह चए थो मां आदम खे बणायो काइनात खे झुकायो इहो न ॾिसजां त तख़्त कंहिं वटि आहे ताज कंहिं वटि आहे इहो ॾिसजां फरिश्ता कंहिंजे घर में चकियूं हलाईंदा हुआ तवज्जो आहे जंहिंजे दर ते चकियूं अहल बैत जो घराणो अहिड़ो घराणो आहे जंहिं दरवाज़े ते मोहम्मद खे रुकणो पवंदो हो जिबरील खे झुकणो तवज्जो आहे न असां अहल बैत ॾिसो फ़िक़्ह अकबर वारे लिखियो असांजा बि 12 इमाम अहले सुन्नत वारनि बि चयो त असांजा बि 12 इमाम फ़िक़्ह अकबर वारे लिखियो 12 असां बि चयो असांजा 12 हुननि ठाहिया असां ठाहिया न आहिनि ठाहिया हुन हिन नबीअ ॿुधाया असांजो छहों मौला जाफ़र सादिक हुननि जो छहों यज़ीद तवज्जो आहे न असांजो मौला सादिक असां तॾहिं जाफ़री था सॾायूं ताक़त कंहिंखे आहे त यज़ीदी सॾाए ॾेखारे तवज्जो आहे न असां ठाहिया न आहिनि ठाहिया अल्लाह आहिनि नबीअ ॿुधाया आहिनि कॾहिं कुलनि ते खणी ॾसी कॾहिं ग़दीर में बुलंद करे ॾसी नबीउल अंबिया जन फरमाइनि था अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर आहियां अली दरवाज़ो आहे इल्म खपेव दरवाज़े खां वठो भितियूं टपंदव चोर सॾिबो तवज्जो आहे माना हाणे नबी असांखे ॾसियो कंहिं महिल ग़दीर में ॾसियईं नबी सुहिणे खे बुलंद कयो मां पंहिंजे लफ़्ज़नि में चवां सुहिणे खे बुलंद कयो मां चवां रहले इमामत रहले रिसालत क़ुरान इमामत खे बुलंद करे नूर जॾहिं नूर सां मिलियो सभिनी खां वाइदा वरितई छा मां तव्हांजो मौला सभिनी जो तूं असांजो मौला छा मां सभिनी खां बहितर चई हा सभिनी खां बहितर छा मां सभिनी नबियुनि जो सरदार चई हा सभिनी नबियुनि जो सरदार पोइ नबीउल अंबिया जन फरमाइनि था पोइ ॻाल्हि ॿुधी छॾ जे मां सभिनी नबियुनि जो सरदार आहियां पोइ ॿुध तवज्जो कजो मन कुंत मौला फहादा अलीयुन मौला जंहिंजो मां मौला उनजो अली मौला
आहिनि ॿ, हिकु मौला ॿियो लौला। जंहिं लौला कई ख्वाहिश, तवजो आहे जान, जंहिं गदीर में वरितो मौला, जिन कई मौला थी वियो